हाणे सभ खां वॾो सुवाल इहो आहे त हीउ मसइलो जेको आहे आख़िर बलोचिस्तान जो इहो हल छो नथो थिए? इशू छा आहे? असां जंहिं बि तज्ज़ियाकार खां, सिक्योरिटी एक्सपर्ट खां, डिफेंस एक्सपर्ट खां पुछूं था, ॻाल्हायूं था, त हू ऑब्वियसली पंहिंजी फ़ौजी नज़र सां, सिक्योरिटी वारी नज़र खां ऐं हिकु डिफरेंट पर्सपेक्टिव सां ॻाल्हाइनि था। पर हक़ीक़त में ॾिठो वञे, अॼु जेका CM बलोचिस्तान बि ॻाल्हि कई, जंहिंजे हवाले सां तव्हां क्लिप बि ॿुधायो, त उते जेके महरूमियूं आहिनि बलोचिस्तान में, उहे वर्सिस दहशतगर्दी जेका आहे, छा उन्हनि खे गॾाए करे मिलाए करे ॾिसणु खपे? छा उन्हनि आवाज़ुनि खे जेके पंहिंजे हुकूक जे लाइ उथनि थियूं उन्हनि खे बि कुचलणु खपे? छा उहे माण्हू जेके वाक़ई में महरूमियुनि जा शिकार आहिनि, जिन जा वाक़ई मसाइल आहिनि, जेकॾहिं जिन जा वाक़ई मिसिंग पर्सन्स जा इशूज़ आहिनि, जेकॾहिं जिन जा ॿिया डेवलपमेंट जा इशूज़ आहिनि, रिसोर्सिस जा इशूज़ आहिनि, सिक्योरिटी जा ॿिया इशूज़ आहिनि, चेक पोस्ट जा इशूज़ आहिनि, ॿिया दीगर इशूज़ आहिनि, छा उन्हनि खे हिननि मसाइल सां गॾिजी करे दहशतगर्दीअ सां मिलाए ॾिसणु खपे? इन जो सवाल जो जवाबु तमामु क्लियर आहे। जवाबु आहे बिल्कुलु न। असांखे डिविज़न करणु खपे ॿिन्ही मामलनि में। हिकु इशू दहशतगर्दीअ जो आहे, हिकु इशू महरूमियुनि जो, नाराज़गियुनि जो, रिसोर्सिस जो, अंडर डेवलपमेंट जो, डिस्क्रिमिनेशन जो, इन्हनि सभिनी शयुनि जो आहे। जहिड़े तरीक़े सां CM बलोचिस्तान साहिबु ॻाल्हि कई त जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खे उन्हनि जी ज़बान में जवाबु ॾेई उन्हनि खे ख़ामोश कराइणु खपे त जीअं वरी इहा आवाज़ न उथी सघे। ॿिए तरफ़ जेका बलोचिस्तान जी अवाम आहे, उन्हनि जेके हक़ीक़ी इशूज़ आहिनि, उन्हनि जा जेके रियल इशूज़ आहिनि, जिन खे अगरि का हुकूमत नज़रअंदाज़ थी करे, बिलख़ुसूस बलोचिस्तान जी पंहिंजी हुकूमत, बलोचिस्तान जी जेका हुकूमत आहे, क़बाइली हुकूमत न आहे, बलोचिस्तान जी हुकूमत उते जी पंहिंजी अवामी हुकूमत आहे। उते जे माण्हुनि जे वोटनि सां ई आया आहिनि हू, उते जा ई बलोच आहिनि, उते जा बलोच सरदार आहिनि। न सिर्फ़ु हिन हुकूमत में, माज़ी में जेके बि हुकूमतूं रहियूं आहिनि उहे पंहिंजे बलोचनि जूं ई रहियूं आहिनि। उते बलोच लीडरान ई उते रूल कंदा रहिया आहिनि। त उन्हनि जा जेके इशूज़ आहिनि बलोचिस्तान जा, जेके उते उन्हनि जूं महरूमियूं आहिनि, नाराज़गियूं आहिनि, परेशानियूं आहिनि, जेके बि उन्हनि खे रिज़ॉल्व करण जी ज़िमेदारी डायरेक्टली पहिरियां बलोचिस्तान हुकूमत जी आहे, पोइ वफ़ाक़ जी आहे। त सभ खां पहिरियां बलोचिस्तान हुकूमत खे, जीअं CM साहिबु पाण चयो त उते जेके इशूज़ आहिनि उहे दहशतगर्दीअ खां अलॻि आहिनि, उन्हनि खे तव्हां गॾु कनेक्ट न कयो, त महिरबानी करे तव्हां उहे जेके सिविल इशूज़ आहिनि, CM साहिबु, पॉलिटिकल एलीट असांजी बलोचिस्तान जी जेके हुकूमरान आहिनि उते बलोचिस्तान जा, उहे उते जे इशूज़ खे रिज़ॉल्व कनि, उते जे माण्हुनि जी डिस्पैरिटीज़ खे रिज़ॉल्व कनि, उते जे माण्हुनि खे डेवलपमेंट ॾियनि, उते जे माण्हुनि खे रोज़गार ॾियनि, CPEC जा समरात उन्हनि ताईं पहुचाइनि, हुननि जी परेशानियुनि जो अज़ालो कनि, जेके जेन्युइन मिसिंग पर्सन्स जा इशूज़ आहिनि उन्हनि खे रिज़ॉल्व कनि। जॾहिं इहे मसइला हल थी वेंदा, पोइ दहशतगर्द आइसोलेट थी वेंदा, ख़तमु थी वेंदा, को ऑप्शन न रहंदो, ऐं पोइ उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन में बि कंहिं बि क़िस्म जी का रिलेक्टेंस, का कोताही, कंहिं बि क़िस्म जो को मसइलो न पेश ईंदो। अॼु इन मामले खां पोइ, बल्कि अॼु न कल्ह इन सॼी सिचुएशन खां पोइ, ख्वाजा आसिफ़ साहिबु हिकु अहम ॻाल्हि कई आहे। उन्हनि APC जी ॻाल्हि कई आहे। अॼु प्राइम मिनिस्टर साहिबु बि अहम ॻाल्हि कई आहे इन हवाले सां, त असां APC घुराईंदासीं इन हवाले सां। हुननि जो छा चवणो क्लिप ॾिसो। नज़ीर ख्वाजा आसिफ़ साहिब जी तव्हां ॻाल्हि ॿुधी, हुननि जो मौक़िफ़ बिल्कुलु ठीकु आहे त असां अॼु जेका DGISPR जी प्रेस कॉन्फ्रेंस हुई, हुन में बि नेशनल एक्शन प्लान जे हवाले सां ॻाल्हि थी। असां बि नेशनल एक्शन प्लान वारे मामलात खे इंडोर्स कयूं था ऐं हिकु ॿी APC घुराइण जे लाइ असां इन मामले खे इंडोर्स कयूं था, जीअं APC घुराई वञे ऐं हिन इशू खे कंसेंसस सां रिज़ॉल्व करे बलोचिस्तान
ऐं KPK में न जेके दहशतगर्दी आहे उनखे हिकु डायरेक्शन में, हिकु सही डायरेक्शन में अहिड़े तरीक़े सां रिज़ॉल्व कयो वञे त जीअं इहो मसइलो वंस फॉर ऑल रिज़ॉल्व थी वञे ऐं बार बार इहे जेके दहशतगर्दीअ जा वाक़ियात थियनि था इहे ख़तमु थी वञनि ऐं जेको इंडियन इन्वॉल्वमेंट आहे उहा, जेका अफ़गानी इन्वॉल्वमेंट आहे उहा, जेका इज़राइली इन्वॉल्वमेंट आहे उहा, कंहिं बि क़िस्म जे को बि दुश्मन आहे जेकॾहिं पाकिस्तान जो, त उन्हनि खे मुकमल तौर ते उनजो ख़ात्मो कयो वञे ऐं पाकिस्तानी जेके मायूस, नाराज़, परेशान या जिन माण्हुनि खे उहे बरगलाए सघनि था, जेके कचे ज़हन जा माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्ट कयो वञे, उन्हनि जा मसइला हल कया वञनि, उन्हनि जा इशूज़ रिज़ॉल्व कया वञनि त जीअं असां हिकु लास्टिंग पीस लाइ अॻियां वधी सघूं।